खबर शामिल कंदासी फौजी इख्तियारन पारा इदारनि खिलाफ मुतसाइल जे केस में गिरफ्तार पीटीआई अखबार शहबाज गिल जी कोर्ट मार्शल ते गौर विचार कयो पियो वञे। ज़रीन मौसम फौजी इख्तियारन पारा हुकूमत सां राब्तो करे शहबाज गिल के मिलिट्री एस्टेब्लिशमेंट जी तहवील में ॾियण जी दरख़्वास्त कई वेंदी त जीअं संदसि कोर्ट मार्शल न करे सघिजे। बाख़बर ज़रियनि जो चवणु आहे त जेको कुझु बि शहबाज गिल कुछ ॾींहं अॻु चयो उन खां पोइ अस्करी इख्तियारू संजीदगी सां इन ऑप्शन ते ग़ौर करे रहियूं आहिनि त शहबाज गिल ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत फौजी अदालत में केस हलाइणु घुरिजे। ज़रीन मौजिब जेकॾहिं दिफ़ाई इख्तियारियूं इहो फ़ैसिलो कनि थियूं त पोइ बचाव वारी वज़ारत ज़रिए हुकूमत सां राब्तो कयो वेंदो त जीअं शहबाज गिल खे तहवील में वठी कोर्ट मार्शल जी कार्रवाई शुरू करे सघिजे। सिलसिले में हतमी फ़ैसिलो सिविलियन हुकूमत कंदी। कानूनी माहिरनि जो चवणु आहे त आर्मी एक्ट जी सेक्शन 210 तहत अहिड़नि मामलनि में के सिविलियन ते केस हलाई सघिजे थो। इदारनि खिलाफ भड़काइण वारे केस में गिरफ्तार पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान शहबाज गिल जिस्मानी रिमांड में वाद जी इस्तदा रद्द थी वई। इस्लामाबाद पुलिस शहबाज गिल के 2 ॾींहं जे जिस्मानी रिमांड पूरो थियण ते ड्यूटी मैजिस्ट्रेट उमर शबीर जी अदालत में पेश कयो। उन मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया पिया हुआ ऐं अदालत गैर ज़रूरी माण्हुनि खे अदालत में कमरे खां ॿाहिरि वञण जी हिदायत कंदे कानूनी टीम खे शहबाज गिल सां मुलाक़ात करण जी इजाज़त बि ॾिनी। वकीलनि जी दरख़्वास्त ते शहबाज गिल जे हथकड़ी खोली वई जंहिंखां पोइ हुन पंहिंजी कानूनी टीम सां मुलाक़ात कई। इस्लामाबाद जी मुकामी अदालत शहबाज गिल जे ड्राइवर जी ज़ाल जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत शहबाज गिल जे ड्राइवर जी ज़ाल जी ज़मानत जी दरख़्वास्त ॿुधणी कई। अदालत शहबाज गिल जे ड्राइवर जी ज़ाल जी 3000 रुपयनि जे मसलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। वाज़ेह रहे त इस्लामाबाद पुलिस गुज़िरियल शहबाज गिल जो फ़ोन हथ करण लाइ संदसि ड्राइवर इज़हार जे घर ते छापो हयो जंहिं दौरान ड्राइवर फ़रार थी वियो हो। ओगरा पेट्रोल की कीमतन में घटाई के हवाले से असम्बली ते कम शुरू कर छो है। ज़रीन मौसम पेट्रोलियम इस्मत की कीमतन में 15 रुपया फी लीटर ताईं घटाई जो इम्कान है। पेट्रोलियम इस्मत ते लागू लेवी टैक्स की शरह के घट करे आवाम के रिलीफ दे सके थो। ज़रीन मौसम पेट्रोल की कीमत में 12 ऐं डीज़ल की कीमत में 15 रुपये ताईं घटाई जो इम्कान है। ओगरा पारा नई कीमत लाइ असम्बली 13 अगस्त ते नाणे वारी वज़ारत खे माणी वेंदी जंहिं ते वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ 15 अगस्त ते नईं कीमतनि जो ऐलान कयो वेंदो। नासिर जामशोरो मेहरान यूनिवर्सिटी के शागिर्द कुलदीप के फौत थियण वारे मामले बाद मेहरान यूनिवर्सिटी जा शागिर्द सरापा एहतजाज बणिजी विया। शागिर्दनि यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। शागिर्दनि जे एहतजाज खां पोइ यूनिवर्सिटी इंतजामिया 5 रुकनी जांच कमेटी पिणु जोड़े छॾी आहे। वधीक तफ़सील लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। जामशोरो मां धरती टीवी जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच जी। रहीम बख्श, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, असां इन वक्त मौजूद आहियूं मेहरान यूनिवर्सिटी जे मुख्य गेट वटि। कल्ह जेको हिते अफ़सोसनाक वाक़ियो थियो जंहिंमें जेको आहे सो मेहरान यूनिवर्सिटी जे पहिरें आर्किटेक्चर शोबे जे पहिरें साल जे शागिर्द डिप्लोवासी कुलदीप कुमार पुट हाथीराम जंहिं ब्लड कैंप में रत जो अतियो ॾियण खां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ में नेवटेक जी क्लास अटेंड करणु वियो त उते खेसि तबियत नासाज़ थी वई। उन खां पोइ जेको आहे सो नौजवान खे जामशोरो जी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते हू फौत थी वियो। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन वाक़े ख़िलाफ़ अॼु मेहरान यूनिवर्सिटी जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि 0 पॉइंट खां वठी रैली कढी मेहरान यूनिवर्सिटीअ जे मुख्य गेट आॾो धरणो हुयो जिते मेहरान यूनिवर्सिटीअ जी इंतिज़ामिया पहुची शागिर्दनि सां ॻाल्हियूं कयूं। खेसि यकीन ॾियारियो वियो त जेको आहे सो फौती शागिर्द सां इंसाफ़ कयो वेंदो। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मेहरान यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर 5 रुकनी जेका जांच कमेटी आहे उहा जोड़े वरिती आहे। उनजो पिणु नोटिफिकेशन भी जारी कियो वियो आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे पुलिस सां बार बार राब्ते करण जी कोशिशि कई वई जंहिंसां राब्तो न थी सघियो। ज़रियन वटां ॼाण मिली आहे त वाक़े जो हिन वक़्तु को बि जेको केस आहे उहो दाख़िल न थी सघियो आहे। जी
महिरबानी रही बख्श बलोच तफ़सीलण जे लाइ